नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस B20 पारां मोटरवे पुलिस जे IG डॉक्टर कलीम इमाम, एडिशनल IG डॉक्टर आफ्ताब पठान, DIG मतलूब बेवाणी, सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी जी हिदायत ते B20 जे DSP राशिद अली शाह जी निगरानी कंडियारो में रोड सेफ्टी सेमिनार मुनक़द कयो वियो। इन मौके ते DSP राशिद अली शाह ऐं इंस्पेक्टर अब्दुल रशीद सैतो एडमंड अजीब अली रोड सेफ्टी सेमिनार में शिरकत थींदड़नि खे मोटरवे कानून बाबति लेक्चर ॾिनो। इन मौके ते आगाही ॾींदड़ मोटरवे ऑफिसरनि चयो त अल्लाह साईं जो फरमान आहे त जंहिं हिकु इंसान जी जान बचाई त ॼण हुन पूरी इंसानियत जी जान बचाई। मोटरवे पुलिस जो इहो ई मक़सदु आहे त क़ौमी शाहराह ते सफ़र कंदड़नि जे सफ़र खे आसान ऐं महफ़ूज़ बणायो वञे ऐं वधि खां वधि माण्हुनि खे क़ौमी रोड ते सफ़र करण बाबति आगाही ॾिनी वञे जीअं हादसनि में कमी अची सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।